उनमें हीअं त तव्हांजी ॻाल्हि सही आहे कैमरास जेके आहिनि उहे ॾाढो इम्पॉर्टेंट रोल प्ले कनि थियूं ज़ाहिर आहे क्राइम जेको आहे उनजी प्रिवेंशन ऐं डिटेक्शन में कैमरा जो तमामु सुठो रोल आहे ऐं मां सम्झां थो त असांजी सोसाइटी में ज़ाहिर आहे जेको हिकिड़ो पुलिस जो जवान असां अपॉइंट कयूं था उनजी 30,000 रुपया पघार आहे सुठी ॻाल्हि आहे उन्हनि खे नौकरी मिलणु खपनि पर जेको आवाम जेकॾहिं हिकिड़ो कमु करे त मां सम्झां थो त असां सिंध में क्राइम जे रेशियो खे 50% ताईं रिड्यूस करे सघूं था जंहिंमें मोटरसाइकिल थेफ्ट खां वठी तमामु जेके स्ट्रीट क्राइम्स जा वाक़िया थियनि था कराची खां वठी कश्मीर ताईं त उन में जेकॾहिं तरीक़ेकार इहो ई आहे त आवाम जेके मिसाल कंहिंजो माण्हू जो दुकानु आहे उनजी सुठी सेल आहे अगरि पेट्रोल पंप्स आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां कैमरा होना आहिनि जो उनजा रस्ता ख़बर थियनि तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त पेट्रोल पंप जे ॿाहिरां हिकिड़ा हिन जा साइन बोर्ड्स लॻल आहिनि जंहिं ते प्राइसिस लिखियल हूंदा आहिनि अगरि उनजे पासे में 2 हिकिड़ियूं कैमराऊं लॻी वञनि उनजी क़ीमत 20-30 हज़ार रुपया आहे त मां सम्झां थो त उन सां हाईवे तां गुज़रंदा तमामु गाॾियुनि जो साउंड रिकॉर्ड अची वेंदो जेके गवर्नमेंट जे तरफ़ां इंस्टॉल थियल आहिनि बेसिकली जो प्रॉब्लम इहा त उनजी ओनरशिप जा मसइला आहिनि उनजी मेंटेनेंस जा मसइला आहिनि जिथे बि लॻियूं आहिनि सखर में लॻियूं शिकारपुर में ॿियनि इलाइक़नि ते उहे अल्टीमेटली ख़राब थी वञनि थियूं ज़ाहिर आहे इलेक्ट्रिक शइ खे ख़राब जल्दी थी वञे थी बजट सिंध पुलिस वटि मुंहिंजे ख़्याल 100% मां श्योर आहियां त असां वटि कोन्हे का ऐं मुंहिंजे ख़्याल DC साहब वटि बि उनजी बजट न हूंदी हाणे उहा बजटरी एलोकेशन सां मां तव्हांखे ॿुधायमि त मसइला आहिनि त हिकिड़ी शइ जी ओनरशिप कोन्हे का मालिकी कोन्हे का त उनजे करे इहो मसइलो थिए थो बेस्ट तरीक़ेकार इहो आहे त नंढो यूनिट हूंदो कैमरा 5-8 वारी जेकॾहिं सेट हुजे त उनखे मेंटेन करण बि सवलो आहे अगरि आवाम असांजा जेके साहब कारोबारी दोस्त आहिनि जंहिंजा वॾा दुकान आहिनि शॉप्स आहिनि मेडिकल सेंटर आहिनि उनजी पंहिंजी हिफ़ाज़त बि थींदी अगरि 2 कैमराऊं ॿाहिरि रोड ते हणी छॾींदा जीअं बैंकुनि जूं कैमराऊं लॻियूं पियल आहिनि न उन सां ॾाढो फ़ाइदो न उनजी बहाली लाइ त मुहर्रम जे टाइम ते शायदि का शइ मूव थियल हुजे उहा बि मूंखे कंफर्म न आहे पर हिन वक़्तु फ़िलहालु उनजो अपडेट इहा ई आहे त उहे जेकॾहिं ख़राबु आहिनि त ख़राबु आहिनि ऐं तव्हां सुठी ॻाल्हि आहे त तव्हां हिनखे पॉइंट आउट कयो त हिनखे असां टेकअप कयूं था हिन मसइले खे बि त इहा कैमराऊं बि जेके गवर्नमेंट तरफ़ां इंस्टॉल थियल आहिनि त उहे वरी में हाणे कैमराऊं ई न आहिनि त कंट्रोल रूम काॾे कंदासीं मां चवां थो न त मसइलो आहे मेंटेनेंस जो मसइलो आहे शयुनि जी कंटिन्यूटी जो दुकान वारो हूंदो हुनजी मालिकी थींदी पेट्रोल पंप वारो हुनजी मालिकी कंदो पर जेको ॿाहिरि आहे अमलो आहे जेको जंहिंखे घणियूं लॻल आहिनि हज़ारनि जी तादाद में कैमराऊं ऐं उनखे ठीकु करणु या त को डिपार्टमेंट हुजे या त सेफ सिटी जे प्रोजेक्ट्स हुजनि ज़ाहिर आहे प्रायोरिटी ते कराची जो ठही रहियो आहे सेफ सिटी ठही रहियो आहे त इनशाला गवर्नमेंट अॻिते हली करे मुख़्तलिफ़ जेके नंढा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि सेफ सिटी जे प्रोजेक्ट में उनजा ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि उनजो मंथली बजट आहे उनखां सवाइ त पॉसिबल ई कोन्हे न पोइ आइडेंटिफाई न थी सघंदा न माण्हू ऐं शिकारपुर बीइंग वन ऑफ द यूनिक डिस्ट्रिक्ट इन ऑल सिंध पाकिस्तान में हिते तमामु घणा मसइला आहिनि पुलिसिंग जे हवाले सां ऐं मां लास्ट केतिरनि ई सालनि खां वठी मुख़्तलिफ़ ज़िलनि में नौकरी कई आहे मां सम्झां थो त शिकारपुर इज़ वन ऑफ दी टफेस्ट डिस्ट्रिक्ट एज़ फार एज़ पुलिसिंग इज़ कंसर्न त इहे मसाइल आहिनि इन्हनि खे ओवरकम करण लाइ गवर्नमेंट अपॉइंट कयो लास्ट 8 मंथ्स में तव्हां ॾिठो त पुलिस कोशिशि कई आहे ऐं मुंहिंजे हिसाब सां क्राइम रेशो में थोरी घणी कमी आई आहे थी सघे थो आवाम वधीक जज करे जेका फुरफुरा मारामारी उन में थोरी घटिताई आई आहे अञा कंसिस्टेंट कमु आहे इहो मुस्तक़िल बुनियादनि ते इहो कमु हलंदो इनशाला काफ़ी कमु अची वेंदी थैंक यू